الأنبياء والأصفياء والمرسلين أما بعد فأعوذ بالله من الشيطان الرجيم بسم الله الرحمن الرحيم رب اشرح لي صدري ويسر لي أمري واحلل عقدة من لساني يفقهوا قولي बंदे परवरदिगारम उम्मते अहमद नबी दोस्त दारे चार यारम ताबा औलादे अली मजहबे हनफिया दारम मिल्लते हजरत खलील खाक पाए गौसे आदम ज़ेर साया हर वली वलौ अन्नहुम इज़ ज़लमू अनफुसहुम जाऊक फस्तगफरुल्लाह वस्तगफर लहुमुर रसूल लवजदुल्लाह तव्वाबर रहीमा इन्न औलिया अल्लाहि ला खौफुन अलैहिम वला हुम यहज़नून आमन्तु बिल्लाहि सदक़ल्लाहु मौलाना अल-अज़ीम व बल्लगना रसूलुहुन नबियुल करीमुल अमीन व नहनु अला ज़ालिका मिनश शाहिदीन वश शाकिरीन वल्हम्दुलिल्लाहि रब्बिल आलमीन। चौ सुभान अल्लाह। जबलन मंज झूपड़ा से झूला कीअं झुलन जनजी उम्मीद अल्लाह मां से पत्थरन मंज पलन सुभान अल्लाह से सदाई खिलन जन उम्मीद न लाथी अल्लाह मां। सदाएं दुरूदों की आती रहेंगी जिन्हें सुन के दिलशाद होता रहेगा। अरे खुदा अहले सुन्नत को आबाद रखे मोहम्मद का मीलाद होता रहेगा। खुदा अहले सुन्नत को आबाद रखे मोहम्मद का मीलाद होता रहेगा। पढ़ ले दुरूद गफलत न कर खुदा की कसम तेरे दुरूद का वो अब भी जवाब देते हैं। तेरे दुरूद का वो अब भी जवाब देते हैं और बात उन पर जो छोड़ देते हैं दिल शिकस्ता वो जोड़ देते हैं। क्या सुभान अल्लाह। बात उन पर जो छोड़ देते हैं दिल शिकस्ता वो जोड़ देते हैं। बदलियां आसियों पे रहमत की मेरे आका निचोड़ देते हैं। अरे उनके जूदो सखा का क्या कहना, उनके जूदो सखा का क्या कहना, लाख मांगो करोड़ देते हैं। काबा उस तरफ बनता है रियाद रुख जिधर मेरे आका मोड़ देते हैं। रुख जिधर मेरे आका मोड़ देते हैं। वाजिबुल एहतराम सदर महफिल ज़ीनत महफिल मंबाए रुश्द व हिदायत किबला मुर्शिद सैयद मंजूर हुसैन शाह जिलानी सजादा नशीन दरगाह सैयद हज़ारी शाह जिलानी आए साहिबजादा डॉक्टर सैयद माजिद हुसैन शाह जिलानी कादरी तहरीक डिस्ट्रिक्ट कोर्ट की सदर गुलाम मुस्तफ़ा खान कादरी या जेके बे सना खान मुस्तफ़ा हुफ़ाज़ किराम आलिम दीन परे परे खां आयल महबूब मदीने वारे जी मिलाद आई उन जे बचड़े दिल पर दस्तगीर पीरन जे पीर जी यारी पीरन जे पीर जी यारी ई महफिल में जेके पंहिंजा कम छॾे धंधा छॾे दाढ़ी छॾे घर बार बच्चा छॾे जेके पंदड़ा करे अवां हिन महफिल में आया आयो अल्लाह तबारक व तआला अवां जो अचण पंहिंजी बारगाह में मक़बूल ऐं मंज़ूर आमीन आमीन। मुंहिंजा दोस्तों अज़ीज़ो बुजुर्गो नौजवानों मुसलसल मदीने जे ताजदार अणिन जे आधार यतीमन जे यार निधण के धन के धनार
सोने मदीने जे ताजदार जो सारो महीनो सना भी कई से बुद्धि भी से मिलाद पढ़या से गाया से हाने मदीने वारे जे बचड़े होश आदम दस्तगीर जो यारियूं सजो महीनो हलाइंदा से विराइंदा से मुझा दोस्तों शुरुआत पर मदीने जो ताजदार आकाए असांजो मौला है असा शुरुआत मिलाद का 5 मिनट 10 मिनट मिलाद जा 5 मिनट 10 मिनट मौला अली मुश्किल कुशा शेरे खुदा करम अल्लाह ताला वजहुल करीम जिन जो चेहरो दिसण भी इबादत सुभान अल्लाह जेकरे चेहरो नजर ना अचे परे खा मौला अली जे दीन पे जी वने भी इबादत सुभान अल्लाह चओ सुभान अल्लाह पर जेंजो जिक्र भी इबादत आ दिल खोले चओ सुभान अल्लाह मौला अली जो जिक्र भी इबादत आ 5 मिनट उन जा उन खां पो 15 मिनट कन दिल पर दस्तगीर पीरन जे पीर जी शान में मूसा गड मिसराइन मिली करे जुगारी दा हुजे इंशाअल्लाह बेड़ा पार थी वेंदा जानी आयो जानी थी वई मेहरबानी जानी आयो जानी थी वई मेहरबानी जानी जलवेदारो अल्लाह बाबा सैयद जासी गा सुभान अल्लाह जानी आयो जानी थी वई मेहरबानी जानी जलवेदार अल्लाह बाबा सैयद जासी गा सुभान अल्लाह बाबा सुभान अल्लाह ओ लालो लबन जो मुरकड़ मोहे नाज़ु निहारे ओ दिलियों धोए ओ वाह मिठी मुस्कारो अल्लाह बाबा सैयद जासी घार वो जानिया मुसाकर मिली कर बोल इंशाअल्लाह कबूलियत जी घड़ी काका होंदी है भलारी यारी शरीफ की रात तई फकीर अख खोल पीरन जे पीर जी वडी यारी थई ऐ उन सा गडो गड जुम्मे जी रात थई सुभान अल्लाह दिल खोले वे अंदर जो था साफ करे वे रहमत किरई थी घप रहमत के सुभान अल्लाह आए मौसम में अज नूर सुरूरा सुहाथिया ओ शेर समूरा कादरी तो जो हिते अचण घर बार बच्चा छड़े अचण सजो तो जो कबूल ओ मौसम में अज नूर सुरूरा सुहाथिया ओ शेर समूरा ओ कुल टिया गुलजार अल्लाह बाबा सैयद जासी गार जानी आयो जानी थी वई मेहरबानी जानी जलवेदार अल्लाह बाबा सैयद जासी बुजुर्गों नौजवानों मुख्तसर वाक़ियो अवां जे गोश गुज़ार करण चाहियां तो मक्के खां मदीने जी तरफ काफ़िलो रवां दवा है हलंदा था जिन काफ़िलो अध में रुकियो आ पैसेंजर हेठ लई वया आहिन मुसाफिर हेठ लई वया आहिन नमाज पढ़ी तऊं लंगर कयो थऊं लंगर करण खां पो सब अची करे बस में वेही रहिया आहिन तवज्जो आहे सब अची करे बस में वेही रहिया आहिन हिकड़ी सीट खाली आ बस वारो पुछे दो बाबा ही सीट कंहिंजी खाली आ पतो करो मत को मुसाफिर रहजी न वने हेठ वनिन दिसन जो त हिक औरत वेठी आ बेंच ते होटल जी बेंच ते औरत वेठी आ ज़ारो कतार रोए थी वेठी उन जेके
ॿिया मुसाफ़िर हुया, उन्हनि पुछियो छो रोई थी वेठी, छा मसलो आहे, असांखे ॿुधा तुंहिंजो मसलो हल कयूं, छा तकलीफ़ आहे, बीमार आहे, मसलो आहे ॿियो। औरत अञा ज़ारो क़तार रियूं करे रोइण लॻी, अखियुनि मां नीर वहाइण लॻी। उन औरत खे इसरार कनि था तमाम दोस्त मिली करे, सभिनी उनखे अर्ज़ कयो ए अमड़ साइण छा मसलो आहे तोसां, छो थी रोए। वॾे इसरार खां पोइ, वॾी तको दो खां पोइ उन औरत इहे लफ़्ज़ चया आहिनि, मां वॾी गुनाहगार औरत आहियां, वॾी बदकार औरत आहियां, वॾी खताकार औरत आहियां, मुंहिंजा मेरा पैर अंगण तुंहिंजो गुजरो, मुंहिंजा मेरा पैर अंगण तुंहिंजो गुजरो, वञण उद थियो जित हलण नाहे हुस्न री। मुंहिंजा दोस्तो अज़ीज़ो बुज़ुर्गो नौजवानो, हू औरत हथ ॿधी करे मुसाफ़िरनि खे चवण लॻी आहे, मां ॾाढी गुनाहगार आहियां, मां ग़लत पेशा औरत हुयसि, हाणे काफ़िलो मदीने जी तरफ़ हली रहियो आहे, मां गुनाहगार, मुंहिंजो जिस्म नापाक, मां ॾाढी गुनाहगार आहियां, मां नापाक जिस्म हुज़ूर जे पाक सहन ते कीअं रखां। हुजूर जो पाक मदीनो, पाक सहन, पाक शहर, मां जंहिंमहिल मदीने जी तरफ़ वञा थी त मूंखे ॾाढो रोइण अचे थो, पंहिंजे गुनाहनि ते नदामत थिए थी, पंहिंजे गुनाहनि ते नदामत थिए थी, मां कीअं मदीने जे ताजदार जे मुल्क वञा। मुंहिंजा दोस्तो अज़ीज़ो बुज़ुर्गो नौजवानो, उन बस में हिकु अल्लाह वारो, हिकु दरवेश, हिकु फ़कीर वेठो आहे, मुराक़बे जी हालत में मुंहुं हेठि कई वेठो आहे। उन शख़्स के सरकार मदीना, राहत क़ल्बो सीना, फ़ैज़ गंजीना, साहिब मुहद्दर पसीना सल्लल्लाहु तआला अलैहि वसल्लम जंजो दीदार थी वियो आहे। उन आशिक़े रसूल के मदीने जे ताजदार फरमायो, अड़न जे आधार फरमायो, यतीमन जे यार फरमायो, उन धन के धन जे धनार फरमायो। ए फ़कीर हेठ एक न्याणी रोई थी वेठी, उनके ही कुरान जी आयत पढ़ी करे ॿुधा, सुभान अल्लाह, कुरान जी आयत पढ़ी करे ॿुधा। उनके चवेसि अल्लाह तबारक व तआला कुरान में फरमायो आहे, वञण कम तुंहिंजो आहे, गुनाहनि खे बख़्शण कम अल्लाह तबारक व तआला जो। सुभान अल्लाह, कुरान जी आयत केड़ी पढ़ी ॿुधाई अथई, वलौ अन्नहुम ज़लमू अनफुसहुम जाऊका फस्तग़फरुल्लाह वस्तग़फर लहुमुर रसूल लवजदुल्लाह तव्वाबर रहीमा। पंहिंजे जाननि ते ज़ुल्म करे वे हो, सगीरा गुनाह करे वे हो, कबीरा गुनाह करे वे हो, मुझे महबूब जे दर ते जाऊका, मुझे महबूब जे दर ते अचो, मूंखां घुरो, मदीने वारो अवां जी सिफारिश करे मूंखे बख़्शणहार पाईंदो, मेहरबान पाईंदो, आझारो पाईंदो, पर अचो मुझे महबूब जे दर ते जाओगा। इनका वधीक ॿी कहिड़ी नेमत आहे फ़क़ीरो, पोइ अहिड़ी नेमत जी ख़ुशी न कजे, पोइ वञी करे चयो जानी आयो जानी थी वई महिरबानी, जानी आयो जानी। एॾा वॾा गुनाहगार बि मदीने वारे जे करम सां बख़्शजी विया, एॾा वॾा गुनाहगार। फ़क़ीर दिल सां पढ़, इहा आस उम्मीद रखी करे पढ़, इंशाअल्लाह बेड़ा पार। जानी आयो जानी थी वई मेहरबानी, जानी जलवे तारो अल्लाह सैयद जासीगा। अचो मौला अली जी बारगाह में, अचो बाबा मौला अली जी बारगाह में, हथ मत करो, भेज न सकी। अमीरुल मोमिनीन
चओ सुभान अल्लाह। इमामुल मुत्तकीन अमीरुल मोमिनीन इमामुल मुत्तकीन अली मौला अली मौला अली मौला अमीरुल मोमिनीन इमामुल मुत्तकीन अली मौला अली मौला अली मौला हसीनन में हसीन सचो सादिक अमीन अली मौला तो मिली करे सब अली मौला अली मौला अली मौला अली मौला हसीनन सुभान अल्लाह ऐ काबे अंदर उनकी विलादत थिया मस्जिद में जहंगी शहादत उम्र उनकी इबादत रियादत ना मिली अहड़ी कंहिंखे सादत उनजी गली मुआ छली थींदी भली इमामुल मशरिकैन इमामुल मगरिबैन इमामुल मशरिकैन इमामुल मगरिबैन अली मौला अली मौला अली मौला हसीनन में हसीन हाणे अचो तव्हांखे मौला अली शेर जली करम अल्लाह ताला वजहुल करीम जे घराणे जी उनजी घरवारी सैयदा तय्यबा ताहिरा आबिदा ज़ाहिदा फातिमा ज़हरा उहा शान वारी बीबी आ जंहिंजे अचण लाइ जीअं मदीने वारो सही उथी बीह रहंदो चओ सुभान अल्लाह अजीब माजरो आ बीबी साण अचे थी मदीने वारो उथी बीह रहे मदीने वारो मथे ते बोसो ॾेई चवे तो फिदा का अबी व उम्मी या फातिमा डायरेक्ट हज़रत उमर फारूक का रिवायत डायरेक्ट हज़रत उमर फारूक का रिवायत तो मदीने जो ताजदार अड़िन जो आधार सल्लल्लाहु ताला अलैहि वसल्लम बीबी साण आया पाण उथी बीह करे बोसो ॾिनो अथऊं बोसो ॾेई करे चयो अथऊं ए फातिमा मुंहिंजो अबो मां तुंहिंजे मथां कुर्बान सुभान अल्लाह ऐं पाण जमल मथे ते बोसो ॾेई वरी बीबी साण जो मथो सिंगंदा हुआ साबिन सगोर हस्ते फिदा का बि ओम या रसूल अल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम सुनो हर माण्हू पंहिंजी न्याणी जे मथे ते बोसो ॾींदो आहे चुमंदो आहे प्यार मां मोहब्बत मां पर तव्हां सिंगंदा छा आहियो चओ सुभान अल्लाह चओ ॿुधायो ख़ुशख़बरी चओ सिंगंदा छा आहियो मदनी तादाद फरमायो पाण फरमायो मां सिगंदो इन जे करे जो मांखे पंहिंजी न्याणी जे मथे मां जन्नत जी खुशबू ईंदी ही उहा न्याणी हज़रत अबू हुरैरा रज़ियल्लाहु ताला अन्हु का रिवायत है सजदन नबी सल्लल्लाहु अलैहि वसल्लम खम्स सजदतन लैसा फीहिन रुकू अबू हुरैरा रज़ियल्लाहु ताला अन्हु का रिवायत मदीने जे ताजदार 5 सजदा कया उन्हनि में रुकू न समझ अचे थी सजदो कयो चौथों सजदो कयो पंजो सजदो कयो पाण रुकू न कयो सोने हज़रत अबू हुरैरा ॾिसी करे अर्ज़ करण लॻो या रसूल अल्लाह ही कहिड़ी नवाज़ हुई हे केड़े किस्म की इबादत हुई हे केड़े किस्म की नमाज हुई अमा 5 सजदा कया पर उनन में रुकू न हुयो मुझे महबूब मदीने ये ताजदार फरमायो अतानी जिब्रील फक़ाल या रसूल अल्लाह इन्नल्लाह युहिब्बु फातिमता अड़ने जे आधार मदीने जे ताजदार फरमायो ए पुछण वारा ए अबू हुरैरा हियरी आसमानी मलाइकन जो सरदार जिब्रील अमीन मुझी खिदमत मां बरकत में हाजिर थियो मुखे चवण लगो सोना
अवां खे मुबारक हुजे माखे रब काबा मोकलियो आ चयो तई वञ मुंहिंजे महबूब खे ॿुधा वञी मां तुंहिंजी न्याणी फातिमा ज़हरा सां मोहब्बत कयां थो। अरे दुनिया सारी अल्लाह से मोहब्बत करे अल्लाह वरी बीवी साइण सईदा फातिमा ज़हरा से मोहब्बत जो सुभान अल्लाह। सुम्मा रफ़अतु रासी अन्या मां सिर सजदे मां मथे न कयो आ सुम्मा अतानी फ़क़ाल या रसूल अल्लाह इन्नल्लाह युहिब्बु फातिमा सलातन। अन्या मां सिर सजदे मां मथे न कयो आ वरी जिब्रील पहुची वियो आ मूंखे चवण लॻो आ या रसूल अल्लाह अल्लाह तबारक व तआला मूंखे वरी मोकिलियो आ मूंखे चयो थी वञ मुंहिंजे महबूब खे ॿुधा वञी मां तुंहिंजी न्याणी फातिमा ज़हरा सां ॾिठी मोहब्बत कयां थो। सुभान अल्लाह। ए अबू हुरैरा ए पुछण वारा टे चक्कर जिब्रील अमीन ईंदो रहियो आ मां शुक्र मां सजदो कंदो रहियो आ। अल्लाह तबारक व तआला मुंहिंजी न्याणी सां मोहब्बत करे थो मुंहिंजी न्याणी सां शफ़क़त करे थो उहे त अल्लाह इंसान सां भी मोहब्बत करे थो। हाणे मां जेतरी मोहब्बत कंदी आ पर मां को 72 गुना वधीक अल्लाह बंदे सां मोहब्बत कंदी आ। सुभान अल्लाह। सुम्मा रफ़अतु रासी सुम्मा अतानी हे टे सजदा महबूबन करीमन टे सजदा क्या अन्या बस सजदा रहा सुम्मा रफ़अतु रासी अन्या मां सिर सजदे मां मथे न कयो सुम्मा अतानी वरी जिब्रील पुजी वयो। अरे जिब्रील जी ड्यूटी आहे सरकार जी गुलामी ॾियण। आसमानी मलाइक फरिश्ता जिब्रील के चवण लगा अरे जिब्रील जन्नत आसमानन ते नूरियात आसमानन ते तजल्लियात आसमानन ते सब मज़ा आसमानन ते तू घड़ी घड़ी मदीने भगो खणो। जिब्रील चवे तो न जन्नत की गलियों में देखा अरे मज़ा जो मोहम्मद की गलियों में देखा। ए फरिश्तो अमान मदीनो ॾिठो आ न मदीने वारो ॾिठो आ न मदीने वारो ॾिठो आ। सुम्मा रफ़अतु रासी सुम्मा अतानी फ़क़ाल या रसूल अल्लाह इन्नल्लाह युहिब्बुल हसन वल हुसैन। अन्या सिर सजदे मां मथे खयो आ वरी जिब्रील पहुची वियो आ अर्ज़ करण लॻो आ या रसूल अल्लाह मूंखे अल्लाह तबारक व तआला वरी चयो आ वञ मुंहिंजे महबूब खे ॿुधा वञी मां तुंहिंजे बचड़नि हसन मीर हुसैन सां बि मोहब्बत कयां थो। फसजदतु वरी मां चोथों सजदो कयो आ हाणे जेकॾहिं इहो इबारत ॿुधंदव न फ़क़ीरो तव्हांजा बेड़ा बि पार चओ सुभान अल्लाह। मुर्शिद पीरन जे पीर दिलबर दस्तगीर जी यारी में अचण वारा तुझा बेड़ा भी पार। सुम्मा रफ़अतु रासी सुम्मा तानी फ़क़ाल या रसूल अल्लाह इन्नल्लाह युहिब्बु मन अहब्बहुमा। वरी जिब्रील जी करे अर्ज़ करण लॻो आ या रसूल अल्लाह वरी मूंखे मालिक मोकिलियो आ चयो नहीं वञ मुंहिंजे महबूब खे ॿुधा वञी मां इन्हनि सां बि मोहब्बत कयां थो जेके मुंहिंजे बचड़नि हसन मीर हुसैन सां मोहब्बत करनि था। इन फ़क़ीरनि इन आशिक़नि जेके धंधादारी कमकार घर बार बच्चा सब गंडियूं बारियूं मज़दूरियूं सब ड्यूटियूं छॾे करे सरकार जी यारी में शरीक थिया आहिनि उनके बच्चनि सां मोहब्बत करनि था। मां तुझा भाग भला आहिनि न आहिनि तोखे पीरनि जो बि पीर मिलियो। अरे कादरी शुक्र कर ॾिठे पीर मिलियो पर तोखे पीरनि जो पीर मिलियो। कर भाग में असां सभिनी पीरनि जा मोतक़ीदूं सभिनी खे मञण वारा आहियूं सभिनी सां हे वाटा पर जंहिंजो मुर्शिद दस्तगीर तंहिंखे लहर न लोॾो। जंहिंजो मुर्शिद दस्तगीर तंहिंखे लहर न लोॾो आहे। मुंहिंजा दोस्तो अज़ीज़ो बुज़ुर्गो नौजवानो आले रसूल सां मोहब्बत रखिजो। तिरमिज़ी जी हदीस आहे सीने ते लिखी छॾ
इंशाअल्लाह जन्नत तो जी फकाल मन मदीने जे ताजदार फरमायो अड़िन जे आधार फरमायो फकाल मन हब्बनी जे मां मोहम्मद सा मोहब्बत कई सल्लल्लाहु अलैहि वसल्लम वहब हाज़ैन जे मुझे बचड़न हसन मीर सा मोहब्बत कई व अबाहुमा जे हिनन जे बाबे मौला अली सा मोहब्बत कई हथ मत करे जो भेज दे सगीर व उम्माहुमा जे हिनन जे अम्बल साए सैयदा फातिमा ज़हरा सा मोहब्बत कई काना माई फी दरजती इला यौमिल क़ियामा क़यामत जे दिहाड़े मूसा गड मुझे दर्जे में हुंदो हाणे समझण जी गाल हाणे तई जन्नत में 7 तबक जमीन 7 तबक आसमान 7 तबक जन्नत 7 तबक दोज़ख के दो जन्नत के तबके में अब्दाल हुंदा के में गोस हुंदा के में कुतुब हुंदा के में मदीने वारो साईं हुंदो हाणे मोतबर तबको केड़ो आज में मदीने वारो हुंदो रे अब हाथ मत करे बुधा केड़े तबके में वजण चाहिए जे में मदीने वारो हो जे मदीने जे ताजदार फरमायो नमाज पढ़ंदे रोज़ो रखंदे ज़कात दींदे हज कंदे हुस्न सलूक कंदे चंगा अमाल कंदे तुके जन्नत मिलंदी सुठा अमाल कंदे तुके जन्नत मिलंदी पर ओहो दर्जो तोखे न मिलंदो जन्नत मिलंदी पर ओहो दर्जो न मिलंदो जे दर्जे में मां मोहम्मद हुस ओहो दर्जो तोखे तड़े मिलंदो जडे मुझे बच्चन सा मोहब्बत कंदे काना माई फी दरजती इला यौमिल क़ियामा ओहो दर्जो जथे मां हुदुस जथे मां मोहम्मद हुदुस सल्लल्लाहु अलैहि वसल्लम ओहो दर्जो तोखे तड़े मिलंदो जडे मुझे बच्चन सा मोहब्बत कंदे अरे चो दिल पर दस्तगीर की बारगाह में चो सुभान अल्लाह जो मुर्शिद दस्तगीर ते के लहर न लो ओ जो जीलानिया पीर ते के लहर न लो ओ जो जीलानिया पीर ते के लहर न लो चोरन मां अब पाए ओझा किनड़ा थो अघाए चोरन मां अब दाल बढ़ाए ओझा किनड़ा प्यो बख्शाए ओ जंहिंखे सैयद जी औकीर तंहिंखे लहर न ॾोॾो ओ जंहिंजो जीलानी आ पीर तंहिंखे लहर न लोॾो यारियां बारी करण सवाबा चओ भाई दस्तगीर यारियां बारी करण सवाबा मुनकिर जे लाइ जीअरे अलावा और जन मिस्रियूं विरहाया खीर जन मिस्रियूं विरहाया खीर तंहिंखे लहर न लोॾो पीर तंहिंखे लहर न लोॾो पीर दिलबर दस्तगीर अब्दुल कादिर जीलानी बगदाद जे पासे में हिकिड़ो जीलान कस्बो आहे नंढो उन में पाण जी पैदाइश थी पाण मादरदाद वली चयो वेंदो आहे साईं जन जो नालो हज़रत सैयद अब्दुल कादिर जीलानी साईं जन जो नालो साईं जन जे वालिद जो नालो सैयद मूसा साले जंगी रहमतुल्लाह ताला अलैह जंगी इन जे करे हलियो वेंदो जो पाण अक्सर बेशतर जहाद में हूंदा इन जे करे जंगी सॾियो वेंदो लक़ब आहे हिकिड़ो जंगी साईं जन जो वालिद साहब इमाम हसन मुजतबा मौला अली जो पगदार पुट जी औलाद सुभान अल्लाह साईं जन जो जेको वालिद साहब हुयो उहो इमाम हसन मुजतबा रज़ियल्लाहु ताला अन्हु जी औलाद ऐं साईं जन जी जेकी वालिदा हुई उन जो नालो हुयो सैयदा उम्मुल खैर फातिमा
साईं जन जी जेकी वालदा हुई उहा इमाम हुसैन अलैहिस्सलाम जी औलाद बाबो हसनी अम्मा हुसैन ऐं पीरान पीर दस्तगीर के नजीब तरफ़ैन करे वेंदो माना बिनन पासन ना सैयद अबे जे तरफा में सैयद अमर जे तरफा में सैयद पूरी जगह अब्बो भी सैयद अम्मा भी सैयद ऐं नानो बे वली डाडो बे वली ओ की ना पीरन जा पीर दिल पर दस्तगीर पैदा थी चओ सुभान अल्लाह दिल सा चओ सुभान अल्लाह भाई दस्तगीर जो नारो बोला साईं जन जी जमण विलादत थिया किताबूं लिखन थियूं त पाण कीअं जाया आहिनि तो अल्लाह तबारक व तआला जे बे औरत के हमल होयो उन रात जेके जेके पुट जायो सभनी के अल्लाह तबारक व तआला पीरन जे पीर जे अचण जी खुशी में सभनी के पुट अता कयो 1100 पुट जाया किताबुल किंतु तो सब जा सब मुझे पीरन जे पीर दिल पर दस्तगीर फरमाओ इन यदी मुरी कसमाय अलगा मुझो मुरीद जे मथा मा ए छप्पर छा आया जे जमीन जे मथा आसमान छवेरो थींदो है ना बापा जे मुरीद जे मथा ए छप्पर छा आया ऐ क़यामत जे दिहाड़े हाने बुध जो कादरियो फकीरो जेके बे बैठाओ जे जे कादिन जा मुरीद बैठाओ अल्लाह साईं ता सभनी जे मुर्शिदन की आवाज फरमाए आमीन घोर साबुदन पीरन जे पीर दिल बल दस्तगीर फरमा के एकड़ो वडो कागज दिनो हुयो क़यामत ताईं जेके माजा मुरीद थींदा सभनी जा नाला हूंदा उन औ कागज जी लंबाई जा नजर फुटे ते कागज जी लंबाई फुटे क़यामत ताईं जेके भी दिल पीरन जे पीर दिल बल दस्तगीर जा मुरीद थींदा मां क़यामत जे दिहाड़े अग में उनन के जन्नत में दाखिल कंदुस पोया मां पाण सुभान अल्लाह चल सुभान अल्लाह यारी जेकी मलायो था ना पीरन जे पीर दिल पर दस्तगीर जी हाने अगवाट माने चवा पर इंशाल्लाह बेड़ा पार अरे यारी में अचण वाला तो जावे बेड़ा पार आमीन सुभान अल्लाह मुख्तसर तारुफ साईं जन जो तां जगह मां पेश कयो माने हिकड़ी करामत साईं जन जी तां जगह पेश किया जो मुर्शिद पीरन जे पीर दिल पर दस्तगीर साईं जन जी जवानिया साईं जन मदरसे में पढ़ंदा बगदाद जो मदरसो उनमा निकता दिए एक मेलो लगो हुयो एक फकीर अची करे साईं जन जी बारगाह में अर्ज कई या सैयदी एक पादरिया ईसाई हज़रत ईसा अलैहिस्सलाम के मनण वारो चवे थो तो वराउल बिल्लाह असां जो नबी तां जे नबी का वधिक पावरफुल इज्जत में मान में मर्तबे में ऐ असां जो नबी मोल जिदा कंदो हो हथ जा मिट्टी जा परिंदा सादार ठाहे करे उनन के ही फूक जो दींदो उडरी वेंदा ता जो नबी ये न करे सगंदो ऐं असां जो नबी जेको आ हज़रत ईसा अलैहिस्सलाम कुरान में आ उन मुर्दा जिंदा कया साईं जन ता हलो ता माशाअल्लाह इल्म वराओ अब्दुल कादिर जीलानी ता जो नालो आ हाने मेलो लगो बा साईं जन के वठी साईं जो हाल महला दो वयो जो पीरन जे पीर दिल पर दस्तगीर के चवण लगो साईं ता जे कुरान मा साईं जो कुरान जी गाल न कर चुप करे वे मां बीठो आया चो भाई दस्तगीर कुरान तो परे जी गाल कुरान जे गाल तो वने तू कुरान जो नालो न कर बाबा मां बीठो आया ना मदीने वालो तो परे जी गाल मदीने वालो जो बच्चो तो जगह बीठो मदीने वालो तो परे जी गाल चिंबी घणी गाल न कर बस बेदबी थींदी पानी तोजी मां जी गाल ते खत्म थींदी जिसे तामुर्दा जीरा करे दिखायो ही करे दिखा साईं जो बाबा ये देखो कब्रिस्तान है यहाँ से बिल्कुल कब्रिस्तान है ईसाई भी आए मुसलमान भी आए घर में साईं जो हलो ता मेले वाला भी हलो उन फकीर के भी वरतई पादरी के भी वहां वरतई हल बाबा
पीरन जे पीर दिल पर दस्तगीर के ही इशारो करे चल एक कब्र ते इन मुर्दो थायो पीरन जे पीर दिल पर दस्तगीर पान फरमाया हिन कब्र में जेको मुर्दो आ वो भी ईसाई हाने बुधा ही दूल वजाइण जो कारोबार कंदो दूल वजाइंदो लखो होयो भला दूल से गड उठायास चल सुभान अल्लाह दूल से गड उठायास या ये उठायास पीरन जे पीर दिल बर दस्तगीर कुम बेइज़्नि अल्लाह ने चयो अल्लाह जो पांचो कुम बेइज़्नि मुझे हुकुम दो बीवी कब्र भी इकड़ी पुरानी कब्र हुई पासा भी सफा थकल हुए पुरानी कब्र जो पुरानो को मुर्दो होयो कब्र फाटी पई मुर्दो होती करे पी रहे हो अस्सलाम वालेकुम या वलीउल्लाह या गौसे आजम सुभान अल्लाह माको दा जो भेज दे सगीर वो पादरी हैरान थियो परेशान थी वियो चई ही तू मदीने वाले साईं दे में जो तो हे मदीने वाले साईं जे बच्चे जो कमाल दी सुभान अल्लाह परे ना वजे तू ये मदीने वाले साईं जे बच्चे जो कमाल थी कलमो भरे मुसलमान जो कदमन में किरी वियो सोना पाजो मुरीद करो कादरी सिलसिले में दाखिल करो सुभान अल्लाह एड़ो ता के पीर मेरे वा खुदा जी कसम आ मुर्शिद पीरान पीर दस्तगीर महबूब सुभानी कुतुब रब्बानी शहबाज रामकानी शहंशाह बगदाद की यारी भले यार रुपया न सा बिकर पर कर अकीदत से कर जमल दुखो वक्त अचई 11 कदम बगदाद शरीफ जे भरे सडड़ो करे जे सडड़ने तो मा पीरी ना सारी थी तो असन उम्मीद आ असा आजमायो असा जो यकीन आ 11 मुर्शिद जा नाला वठी 11 कदम 11 मुर्शिद जा नाला वठी पीरन जे पीर जा इंशाअल्लाह तुझा बेड़ा पार है ना मदीने जे ताजदार जो बच्चो आ इंशाअल्लाह ज़ैद सा भरल इंशाअल्लाह क़यामत ताईं हाने भी हिकड़ी गाल करी में खड़ा छा इकमाम मुर्शिद पीरन जे पीर दिल पर दस्तगीर यानी वार की फरमा तकमी हाज़ी अला रहमत कुल वलील्लाह मुझो कदम हर वली जी गर्दन जे मथे हजरत इमाम मगरिबी उनके शेख मशरिक चंदा इमाम मगरिबी रहमतुल्लाह ताला अलैह के एकड़ो वली हुयो उन चयो तो इमाम मगरिबी तू मुर्शिद पीरन जे पीर जे कदम के लबैक चवई तो पर तकड़ करेंदो इमाम मगरिबी बड़ा वली होया बड़ा फकीह होया पान फरमायो मां पंजी वलायत के इस्तेमाल कंदे रूए जमीन ते जमाल पीरन जे पीर ते ना कतमी हाद ही अला रकबत कुल वली अल्लाह मां रूए जमीन ते ही वलायत इस्तेमाल करे नजर फेराइया ते रूए जमीन ते जके वली होया सभी कयो पर अला रासी वाइदी सोना पीरन जा पीर तू जो कदम असा की गर्दन दा पर असा की सिर वखे ते वरी मुजम इमाम मगरिबी फरमायो ये रूए जमीन ना आलम अरवाह में नजर आईया अजा वरी पैदा न थी 100 साल को पैदा थी आलम अरवाह के जो आलम अरवाह में नजर आईया रूए जमीन का आलम अरवाह में के में वरी हुआ सभी के पर आला रासी पीरन जा पीर तू जो कदम असा की सिर वखे वरी मां माउंट के शिकम के माउंट के पैटर्न में नजर आईया उनमें पैटर्न में जके वली होया सगड़ी के ऊपर आला रासी वे पीरन जा पीर तू जो कदम असा जी गर्दन ना असन सिर वरी तथे नजर फिराइया अली की नजर अली अल्लाह वारन की नजर वली है ना जो वरी पीरन जे पीर नजर फिराइया इमाम मगरिबी रहमतुल्लाह ताला अलैह नजर फिराइया कई कब्रन में नजर फिराइया हिदायत के
इस्तेमाल करे रूए जमीन की जके में कब्र में और उनमें जके में वली सदरी करे वन अला राशी वाएगी सोना पीरन जा पीर तू तो कदम असनी गर्दन ना असनी सर वखे गाल वनी दुजी थी वेंदी माता के इहो भी बुधाया तो नक्शबंदन भी मुर्शिद के कदम के लबैक चयोवा सोर वतन में लबैक चयोवा चश्तन में लबैक चयोवा क्यों सुभान अल्लाह।